अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था ऐं कोशिशि कयूं था त असांजी सरकार खां यानी वक़्त जी सरकार खां जंहिं मामले ते तमामु गहराई में ऐं तमामु वेझराई में ध्यानु ॾियणु घुरिजे आहे उन मसइले तां जेको ध्यानु हटिजी वियो आहे बज़ाहिर त असांखे इहो सबबु नज़र अचे पियो त मुल्क में जेको पॉलिटिकल टेम्परेचर हाई लेवल ते पहुतल आहे उनजो रीज़न कुझु ईअं आहे पर जेका ज़मीनी हक़ीक़त ॾिसण खां पोइ इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इहे 91 लख खां वधीक माण्हू अॼु बि वाहुर जा मुंतज़र आहिनि पर उन्हनि जी वाहुर जेका थियणु घुरिजे आहे या उन्हनि ते जेको ध्यानु ॾियणु घुरिजे आहे उहो न थी सघियो आहे ऐं नतीजे में ही जेका सर्दी जी मौसम शुरू थी चुको आहे हिकिड़ो इंसानी अलमे जो ख़दशो वरी ज़ाहिर कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि तरफ़ां जिन पारां अॻु में ई खाद खुराक जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं वियूं हाणे इहा बि ॻाल्हि कई वई आहे त सर्दी दौरान जेकॾहिं इंतज़ाम न कया विया उहे कोशिशूं न कयूं वयूं छाकाणि त गर्मी में बि त हिननि ॿोॾ मुतासिरनि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी पर सर्दी अचण खां पोइ यकीनन उन्हनि जा मसइला अञा बि जेके सूर आहिनि उहे ॿीणा थी सघनि था तंहिं करे इन पासे बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे त जेके माण्हू रोडनि रस्तनि ते ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि उन्हनि खे सर्दी खां बचाव लाइ के कोशिशूं के इंतज़ाम वठण जी ज़रूरत आहे त जीअं हू इन मामले में बची सघनि ऐं गॾोगॾु जीअं सतार ॻाल्हि कई त पाणी जेको मौजूदु आहे उन में जेके जानवर मरी विया आहिनि हिन वक़्त ताईं उन लाइ कोशिशि बि न कई वई आहे त उहे मरी वियल जानवर जेके पाणी में पयल आहिनि उन्हनि खे खणी करे कंहिं ॿिए पासे मुंतक़िल कजे त जीअं उते जंहिं हंधनि ते बीमारियूं कर खणी सघनि थियूं उन लाइ बि के कोशिशूं न थी सघियूं आहिनि सतार हाणे इन पासे अचूं था त तव्हां जीअं चयो त जेके जानवर उते पयल आहिनि ऐं उन्हनि जे खाइण जे हवाले सां यकीनन हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त जेको पाणी बीठल हूंदो आहे घणे अरसे ताईं जेकॾहिं बीहंदो त बीमारियूं हिकिड़ो कर खणंदियूं ऐं इंसानी जानियूं उन में बि ज़ाया थी सघनि थियूं त तव्हां इन्हनि इलाइक़नि में रोज़ ॾिसो था रोज़ घुमो था सूरत हाल जो जाइज़ो वठो था त केतिरी हद ताईं सूरत हाल ख़राब आहे जंहिंजो अंदाज़ो न सरकार लॻाए सघे थी न जंहिंजे करे ई असांखे नज़र इहो अचे पियो त उन्हनि का कोशिशि न कई आहे केतिरी हद ताईं जानवरनि जे हवाले सां सूरत हाल ख़राब आहे जानवरनि जे हवाले सां इहा सूरत हाल आहे त जॾहिं माण्हू हिते जॾहिं ही डिज़ास्टर आयो त माण्हू मुख़्तलिफ़ पंहिंजे वसार हितां निकिरी पिया ऐं माण्हुनि कोशिशि कई त बाबा हाणे माना ही सिंध जी तारीख़ में इहो पहिरियों मिसाल आहे मां इहो चवंदुसि त बाक़ाइदा सिंध जी तारीख़ में पहिरियों मिसाल आहे त जॾहिं सोखड़ो ईंदो त थर जा माण्हू जेके आहिनि उहे असांजे सिंध जे सावनि इलाइक़नि में ईंदा ऐं हुते रही पवंदा ऐं जॾहिं सोखड़ो ख़तमु थींदो त उहो ॾे वापसि वेंदा पर इहो पहिरियों मिसाल इहो असांखे सिंध जी तारीख़ में इहो पहिरियों मिसाल मिले थो त सिंध जो माण्हू जेको लाड़ वारो माण्हू उहो थर ॾे वियो हाणे थर में जॾहिं हितां माण्हू वियो त पंहिंजे माल समेत वियो थर जी भिटुनि न वियो हाणे जॾहिं ही चौपायो माल लाइव स्टॉक जेको आहे जॾहिं ही 40-40, 50-50 किलोमीटर मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो उते पहुतो त उते ही जानवर जेके आहिनि ही असांजे ही जेको आहे गाह खाईंदो आहे हाणे उते जॾहिं हुननि वारियासो गाह खाधो त उन खां उहो वारियासो गाह हज़म न थियो ऐं माल में बीमारियूं पखिड़िजी वयूं ऐं उहो न सिर्फ़ु हिकिड़ो थकावट बि माल कई जॾहिं उहो हिननि सम्झो थर जी भिटनि ते गाह थींदो आहे उहो वारियासो माल जेको खाइण जे करे गाह खाइण जे करे जेको आहे माल मुख़्तलिफ़ हंधनि ते जंहिंजूं 10 कंहिंखे 10 मेयूं हुयूं कंहिंखे ढगियूं हुयूं मुख़्तलिफ़ बकरियूं हुयूं त उहे जेके आहिनि उहे उन्हनि जे रस्तनि में माना मरंदी वयूं पोइ वञी जॾहिं माण्हुनि लड़ पिलाणनि जा हिकिड़ा अहिड़ा क़िस्म ॾिसा असुल में छा त असां वटि जेको सोर्स आहे इनकम सोर्स असांजो लाइव स्टॉक बि आहे असांजे सिंधी माण्हू वटि जॾहिं हितां इहे माण्हू ओॾे थर जे पासे ॾे विया त जॾहिं जानवर मरण शुरू थिया त वरी माण्हू जेको आहे वापसि आया हींअर बि ईद जे मौक़े ते जॾहिं माण्हू सम्झो त भला हाणे ईद बि अचे पई त हाणे भला पंहिंजनि ॻोठनि ऐं अजनि न हलिजे त उते अञा पाणी बीठल आहे तव्हां अॻुड़े सरकारी स्कूलनि जी ॻाल्हि कई त सरकारी स्कूलनि मां सरकार जबरी तरह हिते जेकी बि कैंपूं ख़तमु कराए छॾियूं आहिनि कुझु टेंट सिटीज़ क़ाइमु थियूं आहिनि उते जेकॾहिं माण्हू आहिनि पर उते उन्हनि खे लाइव स्टॉक बीहारण लाइ का शइ कान्हे उन खां पोइ अचे थी त सरकारी सतह ते लाइव स्टॉक खे संभालण लाइ के वैक्सीनेशन हुजनि या ॿी का शइ हुजे उन ते का कोन्हे माण्हुनि वटि वञो त माण्हू त बाबा सरकारी जेके आहिनि जेके लाइव स्टॉक ते जेके असांजा इदारा कमु कंदा आहिनि उन वटि वञूं था उहे पैसा था घुरनि पिया बाबा 300 ॾियो 500 ॾियो त असां ईंदासीं असांजी अचण जी फीस आहे असां वैक्सीनेशन कंदासीं असां पोइ वञी करे उन माण्हू खे जॾहिं पैसा घुरंदा आहियूं चवंदा असां अॻे ई डुतरियल आहियूं असां तबाह थियल आहियूं असां वटि खाइण लाइ कोन्हे असांजो जानवर अधु खां वधीक जानवर मरी विया आहिनि तव्हांखे पैसा ॾियूं पोइ उन कुसुम परसी वारी हालत में बि हू नथा पे करे सघनि हुननि मां असां मुख़्तलिफ़ जाइनि ते ॾिठियूं आहिनि जिथे कैंपूं लॻल आहिनि त बाबा जेको आहे जानवरनि जी बीमारी खे जेको आहे उहो एड्रेस करण लाइ ही जेके आहिनि ही लाइव स्टॉक जा या ही जेके जानवरनि जा जेके डॉक्टर आहिनि या जेके कंपाउंडर आहिनि या उते जेके इहे माण्हू उन्हनि खे ॾिसंदा पर उते बि इहा सूरत हाल आहे त जानवरनि जे मरण जे लाइ माना सरकार का वॾी एफर्ट न वरिती हिकिड़ी जाइ ते मूंखे लवारी शरीफ़ यूसी लवारी शरीफ़ में हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी नज़र आई जिथे को बैनर लॻल हो त बाबा ही जानवरनि खे ही डॉक्टर ही चकास कंदा पर वॾे पैमाने ते असांखे का बि अहिड़ी शइ नज़र न आई पोइ वरी एतिरो माल मुतासिर थियो आहे जेतिरो माल बीमार थियो आहे मरी वियो आहे सॼनि मरहलनि में
जेके एफर्ट्स वठण घुर्जनि उहे न वठी सघिया आहिनि। न न बिल्कुलु उहे न वठी सघिया आहिनि, पर इहो बि थियो त जॾहिं जानवर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां इहो ॾिठो त असां जॾहिं फील्ड में वेंदा आहियूं त रस्ते में को बि जानवर मोल नज़र ईंदो आहे त असां लही पवंदा आहियूं, हुनजो फोटो कढंदा आहियूं। त असांखे हुन जानवर ते पहुचंदे बि ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ थींदी आहे, छो जो असां सम्झूं था त असां वेंदा आहियूं वेझो त हुन वटि मक्खियूं हुन ते पयल हूंदियूं आहिनि ऐं मोल जानवर जो वरी असांखे कोशिशि कंदा आहियूं फोटो कढूं ऐं असां पंहिंजे रिकॉर्ड में रखूं त हिते रस्तनि में जानवर मोआ पिया आहिनि। असांखे अक्सर जायुनि ते मोल जानवर नज़र ईंदा, जंहिंमें मेंहूं आहिनि, रिढियूं आहिनि, बकरियूं आहिनि, असांखे मोल नज़र ईंदा ऐं इन तमामु घणो विच में त मां तव्हांखे छा ॿुधायां त सूरत हाल इहा आई त माण्हुनि खे दफ़नाइण जो स्पेस कोन हो बदीन में। माण्हू अमानतनि वीचारा जेके आहिनि, ग़रीब माण्हू जेके आहिनि, उन्हनि वटि कफ़न जा पैसा बि कोन हुया ऐं ॾाढी ॾुखी सूरत हाल में जॾहिं माण्हू हर को छॾे वियो त उन्हनि भिटनि ते वञी दफ़न करे आया। पोइ इहो चयूं त जॾहिं सुखड़ो थींदो, जॾहिं सुखड़ो ख़तमु पाणी सुकंदो असां वापसि ईंदासीं उन्हनि माण्हुनि खे अञा ताईं माण्हू उते दफ़न थियल आहिनि। ऐं ॿियो वरी हींअर बि जेका सूरत हाल इहा आहे त बदीन जी सूरत हाल मां तव्हांखे ॿुधायां त पाणी जेको आहे बीहण जे करे हींअर जेको आहे चारो ख़तमु थी वियो आहे। हिकिड़ो त असां जेको आहे बऊं ख़रीद करे जेको आहे खाराईंदा आहियूं, बाक़ी सुबुह जो जेकॾहिं असांजूं मेंहूं धाण सां गॾु वेंदियूं आहिनि या जानवर वेंदा आहिनि त वञी करे किथे चारो खाईंदा आहिनि त उहो चारो बि हींअर ख़तमु थियल आहे। त जानवरनि जे लाइ हिकिड़ी तमामु ट्रबल वारी सूरत हाल आहे। इहा जानवरनि लाइ सूरत हाल आहे। तव्हां जेके ॿी पॉइंट जी निशानदेही कई त जेके बरसाति जा मुतासिर कैंपुनि में रहंदा उते बिजली जो प्रॉब्लम बि आहे जी जी ऐं गॾो गॾु सर्दी जे हवाले सां जेका पाण ॻाल्हि कईसीं त इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे त सर्दी खां बचण लाइ जेके इंतज़ाम थियण घुरिजनि उहे बि न थियनि जी। त हाणे सरकार जी ज़िम्मेवारी पंहिंजी जाइ ते, पर जेके एनजीओ आहिनि जिन ते हमेशह आङुरियूं बि खणंदियूं आहिनि त का ॿोॾि छा आई, छा का कुदरती आफ़त छा आई, हुननि जी ॼण कमाई जी सीज़न शुरू थी वई त इन तासुर में केतिरे हद ताईं सिदाकत आहे। जेकॾहिं सरकार उन्हनि माण्हुनि जी मदद न करे सघी आहे त मजमूई एनजीओ सिर्फ़ु इहो न त जंहिंजे लाइ तव्हां कमु कयो था, पर समूरनि एनजीओ इन्हनि कमनि लाइ जेका फौरी ज़रूरत आहे उन लाइ छा कयो आहे? हा, हाणे इन में इहो थिए थो पियो त मुख़्तलिफ़ एनजीओज़ पंहिंजे वसार कमु कनि थियूं पियूं। हाणे असां क्लस्टर मीटिंग में वेंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं त बाबा फिलाणी एनजीओ हीअ पियो करे, फिलाणो इदारो पंहिंजी कारकर्दगी ॿुधाईंदो त हीअ पियो करे, हीअ पियो करे। हाणे जेको आहे माना ख़ासि करे सी वारी ॻाल्हि असां अलॻि रखूं त वर्ल्ड फूड प्रोग्राम चयो त बाबा असां 11 यूसनि में जेको असां फूड विराईंदासीं ऐं उन्हनि हिकिड़ो हुयो त बाबा असां फूड विराईंदासीं, फूड विराइनि पिया, पर उन माना हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त उहो जेको फूड विराइण जो जेको उन्हनि स्पॉट चूंड कयो उहो बि जंहिं मुतासिर यूसी में विराइण विया उन खां 3 किलोमीटर परे हो। हाणे जेकॾहिं 3 किलोमीटर परे हिकिड़ो माण्हू किराओ करे उहो जेको आहे अटो या चांवर खणण वञे, इन क़िस्म जी सूरत हाल आहे। ऐं एनजीओ मुख़्तलिफ़ वसार पंहिंजे हिसाब सां कोशिशि कनि पिया। हाणे मिसाल त LHDP जो मिसाल ॾियां तव्हांखे, सियारे जे हवाले सां एनजीओ वटि ओतिरा वसीला न आहिनि जेतिरा माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेतिरी मदद थियण घुरिजे। न उहो ईअं सूरत हाल बि आहे। मिसाल तौर हाणे असां इहो असांजो प्रोग्राम आहे त असां 3 यूसिन में जेको आहे ब्लैंकेट्स ॾींदासीं, जेके हाउस होल्ड हूंदा असां हुते ब्लैंकेट्स ॾींदासूं ऐं उन खां अलावा असां शेल्टर शीट ॾिनियूं आहिनि। असां हुते हाइजीन सेशन असांजो प्रोग्राम आहे, जेतिरो रोल अदा करणु घुरिजे। हाणे जेकॾहिं 12 यूसियूं मुतासिर आहिनि या ईअं खणी चऊं त एग्रीकल्चर क्रॉप डैमेज आहे या ॿियो कुझु शइ आहे त जेतिरी जंहिंजी कैपेसिटी आहे समाजी इदारनि जी उहो कनि पिया। सरकार जेतिरी कैपेसिटी जेका असांखे नज़र अचे पई त कुझु ॾींहं अॻु ताईं असांखे इहे मंज़र ॾिसण वटां मिलनि पिया त हिकिड़ी का टका चए जेकॾहिं इमदादी सामान विराइण त माण्हू हुन पे चिमड़ी पिया पइनि ऐं अहिड़ा मंज़र नज़र पिया अचनि जो इंतिहाई हैरत में विझण वारा हुआ। त वाकई बि कुझु ॾींहं अॻु ताईं अहिड़ी सूरत ख़राब हुई जो माण्हू जेकॾहिं खाधे जी का ट्रक अचे त हुनखे चिमड़ी पइनि ऐं फुल जी कोशिशि थिए। हा, इन क़िस्म जी कुझु शयूं थियूं, पर असां LHDP एज़ अ लार्ज ह्यूमैनिटेरियन डेवलपमेंट प्रोग्राम जेको असां बदीन बेस्ड बि आहियूं। असांजी हेड ऑफिस जेका आहे बदीन में आहे, असांजो कमु कम्यूनिटी में आहे, माण्हुनि में असांजो कमु आहे, त असां सां इहा सूरत हाल न थी। पर हाणे वरी ईअं थिए थो त तव्हां ॾिसो त पूरी तव्हां कराची मां निकिरंदो त तव्हांखे जिथे किथे जेको आहे किथे बैनर लॻल हूंदो त बाबा सैलाब मुतासिरीन के लिए इमदाद यहाँ जमा कराएं। कुझु फिलंथेरापिस्ट के माण्हू शो कराइनि था, के का शइ कनि था पिया। उहे जॾहिं पैसा गॾु करे था वेहनि त उन्हनि वटि को प्रोग्राम कोन्हे त बाबा डिस्ट्रीब्यूशन कीअं कबी। ईअं ई भला माण्हुनि खे तज़लील वारे अंदाज़ में उछले ॾिबो या माण्हुनि खे जेके ट्रकियूं अचनि थियूं बाबा चवंदो अचो जी चिमड़ो। त के जेके नवां इदारा आया उन्हनि खां ट्रकियूं इन क़िस्म जी फुर थियूं, कुझु हैंड्स हुयो, कुझु ॿिया इदारा हुया जिन को बि को
प्रोग्राम ठाहियो असां इहा शइ कंदा आहियूं या मुख़्तलिफ़ इदारा इहा शइ कंदा आहिनि एनजीओ जी कोऑर्डिनेशन हूंदी आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सां या हू पंहिंजे तरीक़े सां हू जेका विरासत हूंदी आहे सामान जी उहा कंदा आहिनि कोऑर्डिनेशन हूंदी आहे मां पहिरीं जेका ॻाल्हि पूरी कयां त माण्हू इहो थींदो आहे त जेकॾहिं मां पहिरीं जेके माण्हू वेंदा आहिनि उहे ईंदा आहिनि त पोइ हिकिड़ी नंढड़ी रजिस्ट्रेशन कंदा आहिनि पर हाउस होल्ड जेको शादीशुदा जोड़ो आहे या कीअं बि करे त उहा रजिस्ट्रेशन कंदा आहिनि उन खां पोइ हिकिड़ी विलेज डेवलपमेंट कमेटी ठाहींदा आहिनि उन्हनि माण्हुनि मां त बाबा हाणे तव्हांजो सामान अचे पियो तव्हांखे हिन शइ जी हिफ़ाज़त करणी आहे पोइ जॾहिं उहा हिकिड़ी विलेज डेवलपमेंट कमेटी ठहंदी आहे उन खां पोइ उहे माण्हू पाण हिफ़ाज़त कंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि त बाबा हीअ शइ असांजे लाइ अचे पई त असांखे हिन शइ जी हिफ़ाज़त करणी आहे त पोइ वञी करे का शइ बहितर थिए थी पई पर कोऑर्डिनेशन माना जेको डिस्ट्रिक्ट लेवल ते कोऑर्डिनेशन जो मक़सदु इहो हूंदो आहे त डुप्लीकेशन न थिए मिसाल तौर हिकिड़ी जाइ ते LHDP ॾेई आई उते वञी हैंड्स बि ॾेई अचे पर उहे माण्हू जेके मुतासिर आहिनि उहे जेके जिथे सामान न पुॼी सघिया उहे रहिजी वञनि त कोऑर्डिनेशन जो जेको मक़सदु इहो हूंदो आहे त बाबा जेको आहे पाण में जेके इदारा आहिनि उहे गॾु वेहनि गॾु वेही करे उहे शयूं जेको आहे माना किथे डुप्लीकेशन खां या ॿीड़ थियण खां ॿ दफ़ा कुझु माण्हुनि खे न मिले ऐं जेके मुस्तहिक आहिनि उन्हनि ते माल पुॼे सही नाज़रीन आमतौर सवाल तमामु घणा अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो जवाब न NGOs वटि हूंदो आहे न मीडिया वटि हूंदो आहे पर उन्हनि जो जवाब यकीनन सरकार वटि हूंदो आहे ईद मथां आहे यकीनन ईद मल्हाइण ईद जूं ख़ुशियूं शेयर करण हर माण्हू पंहिंजे ज़रूरी सम्झंदो आहे ऐं ही 91 लख माण्हू जेके बरसाति सबबि मुतासिर थिया इहे ईद कीअं मल्हाए सघंदा इन्हनि जा ॿारड़ा ईद जूं ख़ुशियूं हिक ॿिए सां सेलिब्रेट करे सघंदा या न इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं यकीनन इन जो जवाब सरकार खे ॾियणो आहे असां कोशिशि कंदासीं त सरकार खां इन जो जवाब वठूं पर असांजी कोशिशि इहा बि हूंदी त इन अहम मामले ते जेका असां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन ज़रिए हिन प्लेटफॉर्म ज़रिए इक़्तिदार धड़नि ताईं बि पहुची सघे मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ दुनिया जे गोले ते सिंध जो अनोखो जहान आहे सिंधू मादरीअ जी क़दीम तहज़ीब ऐं सकाफ़त दरियाहनि जी कंधियुनि ऐं किनारनि ते दफ़न थियल तारीख़ माग ऐं मकान डड़ा ऐं भड़ा